हिन व्लॉग या वीडियो लॉग सां हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। अॼोके वीडियो लॉग में पाण साध ॿेले जी जेकी 2022 में ॿोॾ वारी सूरत हाल आहे उन दौरान हिन में पाणी कीअं दाख़िल थियो इन बाबति ॻाल्हाईंदासीं। जॾहिं बि सावण मुंदि ईंदी आहे त दरिया दादलो बणिजी मौजुनि में अची वेंदो आहे ऐं उन ई दरिया विच में सखर शहर भरिसां साध ॿेलो जेको सिंध जी सूंहुं आहे ऐं सिंधूअ जी बि सूंहुं आहे उहो वधीक जरकी ऐं चमकी पवंदो आहे। सिंधूअ जी लहरुनि विच में साध ॿेलो हिकु अहिड़ो मक़ाम आहे, हिकु अहिड़ो माॻ आहे जेको न रुॻो सखर पर हिन पूरे ख़िते जी सुञाणप पिणु आहे। बाबा बनखंडी महाराज जो ही आस्थानो जेको हिकु तारीख़ी माॻ पिणु आहे उहो हिन मुंदि में दरिया जे विच में छोलनि जे विच में हूंदो आहे ऐं इन दौरान साध ॿेले जे अंदरि पाणी बि अची वेंदो आहे। हाणे जॾहिं सिंधू दरिया में 5 खां 6 लख क्यूसिक जे विच में पाणी आहे तॾहिं बि साध ॿेले अंदरि पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं 2010 वारी ॿोॾ में त इन में तमामु घणो पाणी दाख़िल थियो हो पर हाणे बि उन में पाणी दाख़िल थियणु शुरू थी वियो आहे। साध ॿेले जे किनारे ते अॻे ॿेड़ियूं बीहंदियूं हुयूं पर हाणे उनजो किनारो बि दीवार सां अची लॻो आहे जेका बंदरवाल हूंदी आहे। उतां हाणे ही दूर साध ॿेलो ॾेख ॾिए थो। हिन साध ॿेले जी दीवारुनि खे जेतोणीकि को ख़तरो न आहे पर पोइ बि हिन जी इंतिज़ामी हवाले सां उहा संभार न खणी चइबी जो हिन में पाणी दाख़िल थी चुको आहे। हालांकि ही पाणी एतिरो घणो न हो जेको साध ॿेले अंदरि दाख़िल थी सघे पर पोइ बि दाख़िल थी वियो आहे। सिंधू दरिया हिन जे चौफेर मौजुनि में आहे ऐं इन जी भरिसां जेके बि नज़ारा आहिनि उहे बि जरकी रहिया आहिनि। साध ॿेलो बाबा बनखंडी महाराज जे हवाले सां मशहूरु आहे पर इहो लैंसडाउन पुल जे भिक में हुजण करे पंहिंजी हिकु अलॻि सूंहं बि रखे थो। इहो समूरो पासो सखर शहर जे माॻ मकाननि जो आहे, रोड़ी शहर जी सुञाणप वारो इलाइक़ो आहे। जॾहिं बि हिते सयाह ईंदा आहिनि त उहे हिन ख़ूबसूरत मंज़रनि में खोइजी ज़रूरु वेंदा आहिनि। अधु चंड जहिड़ो ही लैंसडाउन पुल जो मंज़र हुजे या वरी दरिया जूं ही मौजूं हुजनि जेके माण्हुनि खे पाण ॾांहुं ज़रूरु छिकींदियूं आहिनि या माण्हू इन्हनि ॾांहुं ज़रूरु छिकिजी ईंदा आहिनि। साध ॿेले में हिन वक़्तु अंदरि पाणी दाख़िल थी चुको आहे पर उहो ख़तरे वारी घिंटी नाहे जेका 2010 में हुई जॾहिं साध ॿेले खे पाणी हेठां बि ज़ोर लॻाए रहियो हो त मथे पासे खां बि उन में दीवार ताईं पाणी दाख़िल थी चुको हो। ईअं खणी चइजे त यकलस थी वियो हो पर हाणे बि जेकॾहिं पाणी जा वहुकरा अञा वधिया त पोइ हिन खे ख़तरो थी सघे थो छो त हीउ पाणी जेको हिन वक़्तु दाख़िल थियो हो साध ॿेले में जेको लैंसडाउन खां गुज़री इन तरफ़ थिए आयो उहो पाणी 5 खां 6 लख क्यूसिक आहे ऐं उहो 25 अगस्त जे लॻभॻि दाख़िल थियो हो पर हाणे पाणी जा वहुकरा हिकु भेरो ॿीहर थोरो वधंदा पर ॾिसजे हीउ केतिरो हले थो।